ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, हे कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चयो जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 7 स्कंद जे 13 अध्याय में ॾिठो हो त दत्तात्रेय महाराज पहलाज भगत के ज्ञान उपदेश कन था। सभई चयो जय श्री कृष्णा। अज पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 7 स्कंद जो 14 अध्याय शुरू करे रहा आयूं, जंहिं जो नालो आहे गृहस्थ आश्रम बाबत नारद मुनि जो वर्णन करण। राजा युधिष्ठिर पुछियो त हे देव ऋषि नारद जी, मूं जहिड़ो गृहस्थी हिन पद के कीअं पाए सघंदो? यानी के राजा युधिष्ठिर पुछण चाहिनि था त दत्तात्रेय महाराज जहिड़े पद के उन्हनि जहिड़ो गृहस्थी कहिड़ी रीत पाए सघे थो। जंहिं ते नारद मुनि चवनि था त हे युधिष्ठिर, मां हाणे गृहस्थ आश्रम जो धर्म तोखे ॿुधायां थो, सो ॿुध। जॾहिं ब्रह्मचारी वेद वग़ैरह पढ़ी गृहस्थी थियण चाहे, तॾहिं पंहिंजे मुल्क जे राजा के वञी चवे त मां विद्या पढ़ी चुको आहियां, हाणे तव्हां जे मुल्क में गृहस्थ आश्रम में रहंदसि। राजा के मुनासिब आहे त खेसि विद्या जी परीक्षा वठी पंहिंजे खज़ाने मां रुपया ॾेई हिन जी शादी चङे कुल मां कराए छॾे। गृहस्थी थियण खां पोइ उहो ब्राह्मण पंहिंजे धर्म मूजिबि उधम करे कुटुंब पाले ऐं चई वर्णन जे गृहस्थीअ खे हर रोज़ पंहिंजी ताक़त आहे दान ऐं पुण्य करणु घुरिजे। लेकिन जे कंहिं जे घर का बि शइ दान ॾियण वास्ते न हुजे त खेसि जेके भोजन करण वास्ते मिले तंहिं मां दान करे। गृहस्थीअ खे ब्रह्मचारी वानप्रस्थ ऐं सन्यासीअ जे खाधे ऐं कपिड़नि जी ख़बर ज़रूरु वठणु घुरिजे, छाकाणि जो टिनी आश्रमनि खे धन गॾु करण जी मना आहे। गृहस्थीअ खे हर रोज़ श्रद्धा ऐं तर्पण करणो आहे। उमास पूर्णमासी, संक्रांत, बारस ऐं वरे जे पहिरें ॾींहुं कुझु दान करणो आहे। जेके ब्राह्मण कुरुक्षेत्र, गया, काशी, प्रयाग, मथुरा, अयोध्या, हरिद्वार, बैजनाथ जी, जगन्नाथ जी ऐं ॿियनि तीर्थनि ते रहनि था, तिन खे दान ॾियण सां वधीक फल मिले थो। ब्राह्मण खे नारायण जी जो रूप सम्झी दान ॾियणु घुरिजे। गृहस्थीअ खे घुरिजे त रोज़ानो कथा ऐं लीला परमेश्वर जी ॿुधे ऐं परमात्मा जे चरणनि जो ध्यानु ऐं सुमरण कंदो रहे। ईअं ॼाणे त आत्मा सभिनी जीवन में समान आहे। जीअं सोन ऐं मिटीअ जा बर्तन पाणीअ सां भरे रखजनि त चंद्रमा ऐं सूरज जी छाया क़िस्मनि जे बर्तननि में हिकु जहिड़ी पवे थी, तीअं जीव आत्मा जो परमेश्वर जो प्रकाश आहे, तंहिंखे ब्राह्मण, खत्री, चंडाल, मिरूं, पखियुनि ऐं ॿियनि सभिनी जे तन में समान सम्झी कंहिं बि जीव खे दुख न ॾियणु घुरिजे। आत्मा में ब्राह्मण, खत्री, वैश्य, शूद्र जो तफ़ावत नथो थिए। गृहस्थीअ खे धर्म जे कमाई मां देवताउनि जे नाले यज्ञ ऐं हवन करणु, भिखारी ऐं कंगाल खे खाधो ऐं कपिड़ा ॾियणु ऐं पंहिंजे कुटुंब खे पालणु वाजिबु आहे। लेकिन मन में कुटुंबियनि खे ईअं ॼाणंदो रहिजे जीअं राति जो 4 तरफ़नि जा मुसाफ़िर हिकु ई जाइ में रही सुबुह थींदे ई सभु विछड़ी वञनि था। जीअं संसारी जीव पंहिंजे कर्मनि जे फल सां ऊच ऐं नीच कुल में जनम वठी गॾु थिए थो, अॻे जन्म जे कर्मनि मूजिबि पंहिंजे बदिले वठण लाइ जॾहिं इहो हिसाब पूरो थिए थो, तॾहिं मरण खां पोइ ख़बर न आहे त कहिड़ी जूण में वञे थो। तंहिं करे कुटुंब वारनि सां घणी मोहबत न रखिजे। काम, क्रोध, लोभ ऐं मोह इन्हनि चई दुश्मननि खे जीते पति विरता स्त्रीअ वांगुरु
परमात्मा जे चरणनि जो ध्यानु लॻाईंदो त मुक्त थींदो। वरी वरी ही तन मिलणु ॾाढो मुश्किल आहे। अधर्म ऐं पाप करण सबबि नरक जा दुख भोगणा पवनि था। तंहिं खां सवाइ आवागवन में फासण सो जुदा आहे। मरण वक़्तु हाथी घोड़ा धन कुटुंब वग़ैरह साण नथा हलनि। धन दान ऐं धर्म करण वास्ते आहे। जेके कंजूस धन दौलत गॾु करे छॾे मरी वञनि था तिन खे जमपुरीअ में चोरनि वांगुरु सज़ा मिले थी। जेके कुटुंब जी पालना वास्ते कूड़ ऐं सच ॻाल्हाए सारो जनम विञाए थो उनखे सज़ा मिलण वक़्तु कुटुंब जी मदद नथी मिले। तंहिं करे आदमीअ खे पंहिंजे परलोक ठाहिण वास्ते चङा कर्म करणु घुरिजनि ऐं परमेश्वर जे चरणनि जो ध्यानु सदाईं पंहिंजे हृदय में रखणु घुरिजे। गृहस्थीअ खे पंहिंजे कुटुंब मां मरी वेंदड़ जो क्रियाकर्म ज़रूरु करणु घुरिजे। तीर्थनि ते रहण सां आदमीअ जो मन अधर्म ॾांहुं नथो वञे ऐं कलयुग जा जीव परमेश्वर जे भॼन ऐं सुमरण कथा कीर्तन ॿुधण सां पार उतरनि था। सभई चयो जय श्री कृष्णा। अध्याय 14 संपूर्ण थियो। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 7हें स्कंद जो 15 ऐं आख़िरी अध्याय। गृहस्थ आश्रम। श्री नारद जी चयो त हे राजा युधिष्ठिर, गृहस्थियुनि खे देवताउनि ऐं पितरनि जे नाले जो यज्ञ ऐं श्राद्ध वग़ैरह चङे कुल वारी क्रियावान ऐं वेद शास्त्र ॼाणण वारी हरिअ जी भक्त ब्राह्मण खे भोजन खाराइणु घुरिजे। अहिड़े ब्राह्मण खे भोजन कराइण सां घणो पुण्य थिए थो, छो त भली ज़मीन में थोरे ई ॿिज छटण सां घणो ई अनाज पैदा थिए थो। लेकिन कलराठी ज़मीन में यानी कि ख़राब ऐं बंजर ज़मीन में ॿिज पोखण सां कुझु बि हासिल नथो थिए। देव कर्म ऐं पितृ कर्म में 3 ब्राह्मणनि खां घटि खाराइजे। यज्ञ ऐं श्राद्ध में कंहिं बि जीव खे मारणु न घुरिजे। देवता ऐं पितृ जीव हचा करण सां ख़ुशि नथा थियनि। सभिनी यज्ञनि खां ज्ञान यज्ञ यानी परमेश्वर जी कथा ऐं कीर्तन चवण ऐं ॿुधणु तमामु उत्तम ऐं पवित्र आहे। सभिनी धर्मनि मां वॾो धर्म इहो ॼाण त दिलो जान सां कंहिं जो बि बुरो न चाहिजे। संतोष हुअणु घुरिजे। जंहिंखे संतोष न आहे सो वॾो पंडित ऐं ज्ञानी हूंदे बि नरक में वञे थो। गृहस्थीअ खे कंहिं ॻाल्हि जो उहिद करणु न घुरिजे यानी प्रण कसम या वाइदो वग़ैरह न करणु घुरिजे। जेको गृहस्थी पंहिंजे धर्म जे बरख़िलाफ़ हले थो या ब्रह्मचारी पंहिंजे विर्त ऐं धर्म खे छॾे उन ते नथो हले या वानप्रस्थ पंहिंजो तप ऐं क्रिया नथो करे या सन्यासी लालची थी पंहिंजी इंद्रियनि जो सुख घुरे थो, से माण्हू सम्झ त नाले जो आश्रम ठाहीनि था, उन धर्म जो फल खेनि नथो मिलेनि। हे राजा, चई वर्णन ऐं चई आश्रमनि ते फर्ज़ आहे त चेतन चोलो पाए 2 कम कनि। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 7हें स्कंद जे 15हें अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।